इलाहा इल्लल्लाह ला 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 इलाहा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बाबा सुभाणे हुसैनाबाद में सलवात ए साईं एडवोकेट हाई कोर्ट गुलाम मुर्तज़ा मंगी साईं वारन डे आ सुभाणे जमात जे निगरान के अर्ज़ात आस्थाने ते पंहिंजे टाइम सां 2 बजे पुॼी वञे जे 3 बजे हितां जेके बि माण्हू अचनि उन्हनि खे वतियूं रक्षा करायूं ओॾई हलनि ऐं मां अगरि उन महिल पुगुम त गॾु हलंदासीं न त पोइ बाद में मां ईंदुमि। असांजी सुभाणे वरी शादी आहे माइटनि जी। अल्लाह 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 सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। आओ सब अली अली करें। नारा हैदरी या अली 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 मौला अली या 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 अली
मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। वक्त दुआ जो आयो वा, मिठड़े मोहम्मद जो सायो वा। सुभान अल्लाह। बिस्मिल्लाह रहमान रहीम अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, सलातो वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह, सलातो वस्सलाम अलैका या नबी अल्लाह, वाला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। अल्लाहु आमीन। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन साहिब ताज वल मेराज वल बुराक वल अलम, दाफिल बलाए वल वबाए वल कहत वल मर्द वल अलम इस्मुहु मकतूब मरफू मशफू मनकूशन फिल लोहे वल कलम, सय्यदुल अरब वल जम जिस्मुहु मुक़द्दस मोहतरम मुतहरन मुनव्वरन फिल बैत वल हरम शम्सुल दुहा बदर दुजा सदरिल उला नूरिल हुदा का फिल वरा मिसबा जुल्म जमिल शमश फिल उम्म में साहिबिल जूद वल करम, वल्लाहु वासिमुहु व जिब्रील खादिमुहु वल बुराक मरकबहु वल मेराज सफरहु व सिदरतुल मुंतहा मकामहु व काब कौसैन, मतलूब वल मतलूब मकसूद वल मकसूद मौजूद हो सय्यदुल मुरसलीन। अल्लाहु आमीन। खातिमुन नब्यीन शफीउल मुज़लब्बीन अनीसल गरीबीन रहमतल लिल आलमीन राहतुल आशिकीन मुरादुल मुश्ताकीन शम्सुल आरिफीन सिराजुल सालिकीन मिसबाहुल मुक़र्रबीन मोबिल फुक़राए वल गुरबाए वल मसाकीन सय्यदुस सकलैन नबियुल हरमैन इमामुल किबलतैन वसिलतना फिद दारैन साहिब काब कौसैन महबूब रब्बिल मशरिकैन व रब्बिल मग़रिबैन जद्दिल हसन वल हुसैन। अल्लाहु आमीन। मौलाना व मौला सकलैन बिल कासिम मुहम्मद इब्ने अब्दुल्लाह आका नूर मिन नूर अल्लाह या अय्युहल मुश्ताकून बिनूर जमालिही बलगलुला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लु अलैहि वालि व अस्हाबे व सल्लिमु तस्लीमा। अल्लाहु आमीन। जोड़े जोड़ जहान जी जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई खामद खास खलके मोहम्मद मुकाई कलमो ते करीमते चिट्टो चयाई अन्ना मौलाक व अंत महबूबी ये उताई पो लिखी दिनाई बई सरायूं सैयद खे। अल्लाहु आमीन। या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब जल जलालहो ओ मुंहिंजा मौला जेका बि ते सलवात पढ़ी से हिन लख सलवात जो सवाब ज़िक्र जो सवाब कुल शरीफ़नि जो सवाब दुरूद ताज जो सवाब नात ख़ानी आशिक पढ़ंदा उन जो सवाब बारगाह रिसालत में ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात
बाबरकात के हदियतन तोहफतन पेश कयो से अल्लाह आमीन महबूब जे नूरी हथानो ॾाढो आदम ॾाढी हवा खां वठी इमाम ज़माना मौला महदी अलैहिस्सलाम ताईं कुल नबियुनि जे वालिदैन करीमनि खे सचनि असहाबनि सगुरनि खे करबला जे मज़लूम शहीदनि खे मुंहिंजे इमाम सज्जाद मौला ज़ैनुल आबिदीन सरकार के पेश कयो से अम्मा सैयदा ज़ैनब सलामुल्लाह अलैह के पेश कयो से जेके भी करबला में पाक बीबियूं मौला हुसैन सां गॾु हुयूं उन्हनि खे पेश कयो से ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम जे वालिदैन करीमनि के पेश कयो से दाता गौसे आज़म दस्तगीर के पेश कयो से कलंदर शहबाज भिटाई सरकार सचल साईं सरदार रोज़े धनी बादशाह सरकार ॾाढे आदम कोटी इमाम महदी अलैहिस्सलाम ताईं महबूब जे सभिनी आशिकनि खे वलियुनि खे कुतुबनि खे शहीदनि खे अब्दालनि खे औतादनि खे मस्तनि खे मरज़ूबनि खे सालकनि खे कलंदरनि खे बाबे अली मुराद सियाल साईं खे अजीब अली फौजी साईं खे बाबा मोहम्मद छुटल मंगी साईं खे ऐं जेके बि न दुआ में वेठा हूं असांजा जेके भी वडड़ा हे फानी जहान छॾे विया आहिनि उन्हनि जे रूहनि खे सलवात जो सवाब पेश कयो से अल्लाह आमीन मौला सभिनी के प्यारे आका जो पाड़ो कचहरी गुलामी नसीब फरमा अल्लाह आमीन ओ मौला अजो को इंजनैर महमूद अली सयाल साहब जो खैर अजो को न्याज अजो की गुलामी हे खैर पांजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा अल्लाह आमीन ओ मौला तो के चादरे ततहीर जो वास्तो थी चादरे ज़ैनब जो वास्तो थी इंजनैर महमूद अली सयाल साईं के सेहत वडी खिजरी हयाती अता फरमा अल्लाह आमीन ओ मौला साईं के जोड़ी जाड़ा पुट दे मोहम्मद आले मोहम्मद जे सदके या दुआ भी कबूल फरमा अल्लाह आमीन महमूद अली सयाल साईं के रोजगारी में ज़ारी ऐं गैबी बरकतूं गंज अता फरमा अल्लाह आमीन जेको कराची में साईं जो यो प्रोजेक्ट हले तो ठेकेदारी वारो उन में साईं के कामयाब तरक्की अता फरमा अल्लाह आमीन महमूद साईं जे सभिनी भाइरनि खे न्याणियुनि खे बचड़नि खे अम्मी खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा अल्लाह आमीन ओ मौला हे घर ऐं घर वारा तुंहिंजे साम आहिनि तुंहिंजी अमान में आहिनि हिन जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजा हिन जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा अल्लाह आमीन ओ मौला ए करीम डॉक्टर रफ़ाकत अली सोलंगी साईं जो घर आबाद थे साईं जल्दी घोट थे साईं जेके भी दिलनि जूं जायज़ तमन्नावन अली अकबर जे सदके वे पूरी फरमा अल्लाह आमीन हाजी साहब हजन अली साईं के सेहत वडी हयाती अता फरमा अल्लाह आमीन असां जे जमात जे निगरान के अम्मा खातून जन्नत जे बचड़न जे सदके क़यामत ताईं अरबड़ साईं मेतलो के शाद आबाद फरमा अल्लाह आमीन ए दाड़ा महान खां आश के रसूल अचन था साईं असां जो फकीर साईं लतीफ दिनो कटोर साईं नाथ खान बाबू शान फकीर सुमरो साईं इन्हनि जा क़यामत ताईं वेढ़ा वसंदा रहनि इन्हनि के इन्हनि जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा अल्लाह आमीन मोहब्बत अली साईं जो घर आबाद फरमा अल्लाह आमीन ओ मौला असांजे सॼे जमात जे बचड़नि ते जेके भी बीमारियूं ऐं मुश्किलातूं आहिनि सभु मोहम्मद आले मोहम्मद जे सदके उहे तकलीफ़ूं बीमारियूं दूर फरमा अल्लाह आमीन ओ मौला जेके भी बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा अल्लाह आमीन जेके बे औलाद आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा अल्लाह आमीन जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा अल्लाह आमीन हर मोमिन मुसलमान जे घर में लख सलवातूं थियनि हर सुन्नी जे घर हर शिया जे घर हर वली जे दरगाह ते लख सलवातूं थियनि मौला अम्मा खातून जन्नत जे सदके ये दुआऊं असां जूं क़बूल फरमा अल्लाह आमीन असां जी सिंध धरती असां जे पाक मुल्क पाकिस्तान के पंहिंजे हिफ़्ज़ अमान पनाह अता फरमा अल्लाह आमीन ओ मौला असां दम में चओ अल्लाह हर दम में चओ अल्लाह जवानीअ में चओ अल्लाह पुराणा थियूं चओ अल्लाह क़यामत वारे ॾींहुं चओ अल्लाह मौली कमली वाले आका जो दीदार करे चओ अल्लाह 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 अल्लाह
अल्लाह मुहम्मद रसूल अल्लाह।